SSP महिरबानी कई न त DSP ऐं SHO वकर पिया विझनि। SSP सां कंहिं ॻाल्हायो? मां हुन सां पाण मिली हुयसि। इहो बहितर थियो। जांच जारी रखंदा पोइ बि। भली कर। तो जेको बयान रिकॉर्ड करायो आहे न, उन सां शाहिद जी ॻीची में फंदो पवंदो ऐं FIR बि थी वेंदसि, या त वरी कैसी फाइल थी वञे। मूं शाहिद जो साओ सीधो नालो ई न खयो हो। मूं त नामालूम चयसि ऐं संदसि चंबनि मां विकिणण जो हाल ॿुधायो। पोइ त जांच में मां बि शामिल हूंदसि। तूं छो? छो त शायद मुंहिंजो नालो ॾेई आयो आहे, उन करे। पोइ बाबा साईं सां मिलाए न। तव्हांजो बाबा कीअं थियो? हाय, बसि दिलि चयो त बाबा चवांसि। पर आंटी इशरत खां इजाज़त ज़रूरी आहे। अम्मा न रोकींदी। ठीकु आहे, जेकॾहिं न रोकींदी त पोइ ज़रूरु हलबो। हा, फसुल घुमंदसि, बराड़ीअ जा नज़ारा ॾिसंदसि ऐं पुफीअ सां बि मिलंदसि। पुफीअ खे सुञाणी छा? हा, तूं 2-3 भेरा ज़िक्र जो कयो आहे। सही आहे, जल्दी प्रोग्राम जोड़ियूं था। मोरोस, अच त हलूं। ख़ैर त आहे, छाजी तकड़ आहे? बसि मूं चयो न, हितां हल। ठीकु आहे फिज़ा, रिलैक्स, हलो। आख़िर ॿुधा माजरो छा आहे? कोई असांजो पीछो पियो करे। पीछो? शायद छा थियो अथई? मासी पंहिंजो फिज़ा खे छॾाईंदे थोरो धकु लॻी वियो। ओ, अच्छा। हा मूंसे मरी बचो आहे। ॿीहर हमलो करायो आहे नेरोज़। नेरोज़? हा, नेरोज़। मसे तूं सदाईं पासो खणंदी आहींसि न। मूं संदसि किथे पासो खयो आहे? फिज़ा माना तूं। ॻाल्हि त साॻी आहे न मासी? मूंखे फिज़ा जी चरिया ई पे त लोड़े विधो आहे। सम्झाइसि बि नथी। सम्झायो त मांसि, अञा बि अहिड़ो सम्झाईंदीमांसि जो सिधी राह ते अची वेंदी। तूं परेशान न थी। मासी आणीसि राह ते। सम्झाइसि मासी, सम्झाइसि। मां रुगो ठीकु थिया पंहिंजे थकनि जो हिसाबु वठंदुसि। हिसाबु? कंहिंखां हिसाबु वठंदे तूं? नेरोज़ खां, ॿियो वरी कंहिंखां। जेसीं ताईं ज़िंदा हूंदो न छॾींदोसांसि। न न, अहिड़ो को बि क़दम न खणजांइ। असांजे लाइ ऐं तुंहिंजे लाइ नुक़सानकार थींदो। मूंखां ये थक न विसरंदा मासी। हिकिड़ो धकु तोखे दरवाज़े खां अंदरि ईंदे बि त लॻो हो न। छा मतिलबु? सवली सिंधीअ में चयुमि, फारसी त कोन ॻाल्हायो। तोखे कंहिं चयो? तो ई त पाण चयो त मासी मूंखे धकु लॻो आहे। पर दरवाज़े सां धकु लॻण वारी ॻाल्हि मूं त तोसां कोन कई। मां तोसां बदमग़ज़ी करणु नथी चाहियां। ॿुधाए मासी, ॿुधाए। मूं छा चयो न ॿुधाई? थी ॻाल्हि तो कयां, पक सां नौरोज़ हूंदो। तुंहिंजी सॼी कहा नौरोज़ जे मथां आहे। फिज़ा खे जिन अगवा कयो, उहे छाड़ता बि त ईअं करे सघनि था न। नौरोज़ ई हूंदो। अॼु थो कयांसि इज़राइल जे हवाले। रब साईं जा लख शुक्राना जो सनम मंज़िल माणी। छा ॿुधाए शहर बानो?
पर ये समझो तो मूंखे नक मिली वियो आहे नक। असांजो औलाद महिनत करे त छा नथो थी सघे। बिला शक बिला शक। पर अॼुकल्ह जो जेको नौजवान आहे न रुगो सिफारिशुनि ते बाड़ियो वेठो आहे। मूं बि सिफारिश खे अहमियत ॾिनी ऐं तूं बि सिफारिश ते बाड़ी वेठो आहे। तूं बि चवंदो आहे त न थी सघंदी सनम ऑफिसर। बरोबर बरोबर। पर सनम साबित कदम रही साबित करे ॾेखारियईं त महिनत मंज़िल माणे सघे थी। तो ॾिठो न सोजरा? छा ॾिठो? सनम जेॾी महिल ड्रेस में आई त सॼी ॼनियूं ते ॼण गड़ो किरी पियो। मजाल जो कोई कुझु। वॾी ऑफिसर साहब पुलिस खाते में चर्चो कोन्हे। वॾी ॻाल्हि आहे बाबा वॾी ॻाल्हि आहे। कहिड़ा चर्चा बाबा, ही चांहि वठो। अॼु चांहि जो भलो आहे नहीं। नानी हिकिड़ी आखाणी ॿुधाईंदी हुई। कहिड़ी अम्मा? हिकु गिदड़ खे पनो मिलियो। गिदाड़ीअ खे चयाईं त बेपरवाह थी घुम, ही परवानो मिलियो आहे। छा जो परवानो अम्मा? बाबा खे ख़बर अथव छा थींदो? अॻु में शाख जे कड़ ऐं टापुनि ते घुमण मना हूंदो हो। बाबा हाणे त कंहिंखे परवाह ई कान्हे। अॻे न जेकॾहिं टाप ते माल मथां चढ़ंदो उतां जो किरदारु भॼंदो, माल खे धूड़ धका करे जी ढक में हणंदो, विझंदो हुन ते माल ते चटी। मूं परवाने जी ॻाल्हि पे कई। मूं कई वज़ाहत त सनम धी सम्झे। पोइ छा थियो अम्मा? कुत्ता जो भौंकी गिदड़ ते विढ़ण लाइ भॻा त गिदाड़ीअ चयो गिदड़ खे त हिननि खे परवानो ॾेखार। पोइ गिदड़ चयसि भॼ, अणपढ़ियल अथई। सम्झा थी अम्मा, तूं किथे ॻाल्हायो। असांजो मुआशिरो ईअं ई आहे। पर मूं वटि परवानो पको आहे। मुखालफ़त वारा अणपढ़ियल सम्झ अणपढ़ियल। हा सनम देर, सोची सम्झी कदम खणजांइ। घबराए न अम्मा, मां पंहिंजी औकात में रहंदसि ऐं ईमानदारी सां फर्ज़ निभाईंदसि। शाबाश बाबा शाबाश। जंहिं पंहिंजी औकात विसारी उन खे इंसान न सम्झो। ऐं जंहिं माण्हू पैसे जे नशे में इंसान ते विञाई न उहो बि माण्हू न सम्झो। जी बाबा साईं, हाणे मां ड्यूटी ते वेंदसि, मूंखे देरि पई थिए। धीअ, असांखे बि शहर वठी हल। हिते हू असांखे इलाही तंग कंदा। छो तंग कंदा? जेकॾहिं तंग कंदा त सुख सां कोन वेहंदा। सोनी, ओ सोनी, सोनी, ओ सोनी। छा थियो? भैया मूंखे जेल में सूर पियो आहे, थोरो उथार त सही। तूं सुम्ही कोन थो? सोनी, काश मां न ॼमा हा। मायूस न थी। या वरी यूसुफ जहिड़ी औलाद न ॼमे हा। ॿाहिरि मुड़ुस माण्हू, घर में माउ पीउ लाइ आज़ाद। अञा साञा ॾींदसि, हाणे सही थी वेंदो। कोन ईंदसि साञा, कोन ईंदसि। सोनी, मां हुजां न हुजां, मरी वञा,
पर ज़मीन जी पचार न कजा कजा। हाणे अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर, सुम्ही रहो चुप करे। सोणी सोणी छा ॻाल्हि आहे? छो परेशान आहीं? न ही त स्वभाव थी वियो आहे। ॿाहिरि सही थी नज़र अचां। हिम्मत न हार सोणी, तूं त मूंखे आदत ॾींदी आहीं ऐं तूं पाण थी रोईं। सही सूर दिल जो आहे, हिचकी दिल जा सूर आहिनि न, घड़ी घड़ी उथली था पवनि ऐं लुड़का आहिनि, उन्हनि खे केरु थो रोके सघे, उहे त पाण ई लड़ी ईंदा आहिनि। न कर ॾुख सोणी ऐं मूं वांगुरु पंहिंजा ॾुख पी वञ। साइण सही थी चईं। तूं हीअं कर, चांहि ठाहिया त गॾिजी पियूं था। हा साइण, उहे त बि सूर आहिनि, सूर जो बि त सच आहिनि, कि वञे न वञे शायदि कोन थियनि। अचो अचो सरदार पा। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। हुकुम कयो, कीअं अचण जो आहे? ॿी ॻाल्हि चवां, ॻोठ जी हिकु आम छोकिरी पुलिस ऑफिसर थी हिते पहुती आहे, उन जे नाते मुंहिंजो बि फर्ज़ थो थिए, छो त मां ॻोठ जो चङो आहियां। उन जे करे तोखे मुबारक ॾियण लाइ हिते पहुता। महिरबानी तव्हांजी, तव्हां लाइ एतिराम आहे। उहो त तोखे हर हाल में करिणो पवंदो, छो त मां तुंहिंजो सरदार आहियां। तॾहिं त ज़बरदस्ती निकाह पिया करायो कमदार सां। इहो त मूंखे कमदार तंग। हुन मुंहिंजे वालदेन खे बि टाचर ॾिना, उहो तव्हां कॾहिं सोचियो हुयो? ॻाल्हि ॿुध, मां अॼु तो वटि पंहिंजी बेइज़ती कराइण कोन आयो आहियां। मूं वटि तव्हां लाइ एतिराम आहे सरदार साहब। ॿी ॻाल्हि ॿुधे, हिन ज़िले में जेको बि ऑफिसर ईंदो आहे न, उहो असांजी मर्ज़ीअ सां ईंदो। ऐं वॾी ॻाल्हि त असांजी मर्ज़ीअ खां सवाइ एतिरही बि न आहे सघंदो। सरदार साहब, कमदारी कंदड़ ॿिया ऑफिसर हूंदा ऐं मां जिते बि हूंदसि ASP हूंदसि। ठीकु आहे, मूंखे लॻे थो त मूंखे IG सां फ़ोन ते ॻाल्हि करणी पवंदी। हेकर SSP साहब सां मिलो, पोइ IG साहब सां मिलजो। वॾी ॻाल्हि त SP जो त को कमु ई कोन्हे। पोइ तव्हीं ही साण आया आहियो त ॻाल्हि कयो। तोखे रुगो इहो सम्झाइण आयो आहियां, छो त तूं मूंखे सुञाणी त नंढपण खां वठी थी। तोखे सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजी मर्ज़ीअ सां हलणो पवंदो। मर्ज़ी कानून जी हलंदी। जाइज़ कम लाइ वेलकम कंदसि ऐं नाजाइज़ कम लाइ सोचजो बि न। कमदार सां बि आई ऐं मुनाफ़िकी कंदो न, वरी न ॾींदो। सरदार साईं खे मिंठू कयूं न, तॾहिं त अॻे आजो करायो आहे। सा तो तव्हांजी महिरबानी कमदार, पर असां हुआसीं कोन यार। साख ते बि नथो वञे त असां विड़ियाऊं। तव्हांजी मेरी नियत किथे न किथे ज़रूर आहे। अरे मां बेज़मान जो माण्हू आहे,
न त हिक लक लक चरो यूसुफ तव्हांखे ठीड़ाए। कमदार पाण यूसुफ खे ॾिसी कोन भॼंदो हुई। अरे बात बंदि कर त कयाई न वञ थक चुप। सच त चवे पियो मुराद। अरे भाई तू इन फालव ते दुश्मन खे छो ॾींदव। हाणे हिकिड़ो कमु कयो हो तव्हांजे लाइ मां सोचींदुसि। हुकुम कर कमदार। हा कमदार जीअं चवंदे तीअं कंदासीं। न कंदव न पाण बि मरंदव मूंखे बि माराईंदव। वाइदो आहे कमदार। सिर जो साॻो लाहींदव। बिल्कुलु जेको चवाव उहो कंदव। तीअं ई कंदासीं। हाणे ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुधो। सरदार साईं खे हणी ड्राए विझो। छा वेठो आहियां न मां। असुलु कयोसि वञ थक जेको थियो ॾिठो ईंदो पाण ई संभालींदुसि मां। सरदार खे छो उहो त पंहिंजो आहे। अरे मूं चयो छा त हू परायो आहे। न हा त पोइ पर इन में फ़ाइदो कहिड़ो। एॾो तव्हां कारवाई कंदव ऐं होॾा यूसुफ सुख थी वेंदो। मां पाण ई रेस जा कन भरिया थो। बाबा यूसुफ तव्हां सां वेहण जे लाइ तयारु आहे। जॾहिं हमिलो थियसि न पाण ई यूसुफ जे ॻीचे में पइजी वेंदो। थी वेंदसि वञ धक। हेलो नवाज़ तूं हैरत सां निकिरी वई। साइण खुदूअ ॾिसी वरितो। हैं छा तूं चई खुदू ॾिसी वरितो। इन नौकर उनखे चयोसि त घिरियल सामान खणण आयो आहे। पोइ छा चयईं। चई त रेस नाराज़ थिए। इन निभागे छोरी खुदू वटि त ॻाल्हि टिकंदी बि न आहे। ग़लती थी वई साइण। इहो खुदू अदा साईं खे ज़रूरु ॿुधाईंदो। साइण रोकेसि कीअं बि करे रोकेसि। बहरहाल तूं परेशान न थी। मां नौकर खे घुराए हुनखे सम्झायां थी। कोशिशि कयां थी त अदा साईं सां ॻाल्हि न करे। सरदार साईं नवाज़ आयो किथे। हवेलीअ में। अरे मूं जो तव्हांखे चयो आहे त अचे त हुनखे ॿधी विहारजो। मूं हुनखे तॾहिं ॾिठो जॾहिं उहो वञी रहियो हो। कोशिशि त वॾी कयमि पर निकिरी वियो। अरे पोइ ॿियनि नौकरनि खे सॾी आहे न। साईं सॾु त सभिनी खे कयुमि पर कोई न आयो ऐं नवाज़ हलियो वियो। उन कमीणे मुंहिंजी कार विकिरो कई आहे तव्हांखे ख़बर कोन्हे। ख़बर आहे सरदार साईं। पोइ इहा गफ़लत छो कई। हा बाबा साईं मां तो हथ बताव सॼो ॾींहुं ख़िदमतगार आहे तव्हांजो ऐं मुंहिंजे करे माफ़ कयोसि। तोखे ख़बर कोन्हे त नवाज़ कार विकिरो करे छॾी आहे ऐं वरी सामान खणण आयो आहे। पोइ बि हिननि छॾे ॾिनुसि। बाबा साईं ॿिए चकर जे करे ग़लती करे न त भले सज़ा ॾिजोसि। हे चकर मुंहिंजे करे छॾियोसि। हल छोकिरा हल बाबा हल वञ हल। वे हाणे वे। इहो कमीणो मूंखां सघो आहे छा जो कार पबाए ईंदो। बाबा साईं अॼु ताईं त वरिती त कोन अथवसि। हाणे वधीक ड्रेक न कर। माण्हू तयारु कर। हिन कमीणे खे कर दरिया जे हवाले। बाबा साईं तव्हां कार वठोसि न दरिया जे हवाले छो। अरे मूं छा चयो करीस बंदोबस्त वरी हवाले वेठो तो करी। बाबा साईं वचो मिलियो न असुल लोडो नहीं लहरनि हवाले करे छॾींदोमांसि। हा देर न थियणु खपे। पर बाबा साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि आहे। वरी कहिड़ी ॿी ॻाल्हि आहे। बाबा साईं इहो यूसुफ आहे न इन धमकी ॾिनी अथव कंहिंखे। मूंखे बाबा साईं मूंखे चवे पियो त हाणे सरदार साईं खे लटाईंदुसि। हाणे इहो यूसुफ मूं ते हमलो कंदो। खिड़की झटींदी बाज़ खे आऊं चवां थी तोखे ज़रो बि हया कोन आयो। कहिड़ो तोखे सोनो ताज मिलियो तो ॾिठो छा हो। मूं नवाज़ खे हवेलीअ में ईंदे ॾिठो आहे ऐं चवंदा आहिनि जंहिंजो निमक खाइबो आहे उन सां हराम पाई न आहे कभी। वाह वॾो निमक थो निभाई तोते अची पंग पई आहे। ही मकड़ा तो निभाया उते जो उन्हनि जो त खानो ख़राब करे छॾे। अजायो अरू भरू
ॾिस त हाणे आउं कीअं थी तोसां बेचा हो थो करे स्टाइल थो हाणे। अम्मा असांखे बि शहर वठी हल। छो अम्मा? अम्मा हाणे त तुंहिंजी पघार बि घणी हूंदी। महांगाई पर नथी ॾिसे अम्मा। मां नाजाइज़ तरीक़ो कॾहिं बि इस्तेमालु न कंदसि। सनम कंहिंसां नाइंसाफ़ी न कजांइ। बेजाए कर अम्मा। पोइ इज़त सां पेश आईमांसि पर हुनजी मूं ते अखि न ॿुधी। कीअं? गर्मी पियो ॾसे, मूं बि मुंद जी ॿुधाईमांसि। सरदार सरफराज़ खे एतिरा हम कयोमांसि त विसलाइण पियो लॻे। न उचाइजांइ इन्हनि सां। मां नथी उचायां, ॻोठ जो सम्झी रोब पियो करे। वो चवंदा आहिनि न त घर जो पीर चिल्ह जो मारम। ॿियो त हू मक़सद में कामयाबु न थिया, उहा बि कावड़ हूंदनि। बाबा तूं सहप खां कमु वटि, इन में फ़ाइदो आहे। बाबा सच थी चवां, मां संदसि इज़त कई ऐं इज़त कंदसि, पर हिकिड़ो माण्हू हरूभर रोब करे सो मुनासिब न आहे। बराबरि, पर तॾहिं बि एहतियात ज़रूरी आहे। जी अम्मा, मूंखे सभु ख़बर आहे। तव्हां खुटको न कयो। अॼु खां पोइ हिकिड़ो गार्ड मां गेट ते छॾींदसि। बसड़ी अम्मा तौबा कईसीं, मूं ज़मीन ताईं हथ खयो और तव्हांखे आई। खोड़ो ई नथो लॻे, बहानो थी करी। हा कोन ईंदसि, ना मां कोन ईंदसि। रुगो हिन गूंगे ॿोड़े खे ॿुधाइण आई आहियां त हिते हाणे कोन ईंदसि। शुक्र आहे कुझु शइ त सही। ज़बान मां को लफ़्ज़ त ॾियख अथई, मस ॻाल्हायो अथई। तूं सदाईं उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं कंदी रोकींदो आहे त बि हली ईंदी आहे। अबा यूसुफ, सभु कुझु यादि आहे। जेके बि तो मूंसां तादियूं कयूं यादि आहिनि। छा कयां, मां जी दिलि आहे न कॾहिं कॾहिं ॾाढो फत कंदी आहे। कोशिशि कंदी आहियां वेही रहां, न वञा, पर वेहण न ॾींदी आहे। बसि पोइ हली ईंदी आहियां तुंहिंजा इहे सूर ॿुधण लाइ। बसि अॼु हिकिड़ी ख़तरे जी ॻाल्हि ॿुधाइण आई आहियां। ख़तरे जी? पाण कंहिं ख़तरे खां घटि आहीं छा? चओ अम्मा, भली चओ। वछ बि पंहिंजे किले हर को ॾींदी आहे, पर अॼु आऊं ॿिए ख़तरे जी ॻाल्हि ॿुधाइण आई आहियां। ॿियो ख़तरो? उहो वरी कहिड़ो? जंहिंमें वॾो नुक़सानु थींदई, मां त चवां थी ॻोठु छॾे वञ। ॻोठु छॾियां? छो? छा लाइ? कराईंदीअ जा ॻोठारनि खे बिना दोल जे डांस? हा बा, ॿियो ख़तरो ओताफ़ खां आयसि पे त मूं पाण पंहिंजे गुनाहगार कननि सां ॿुधो त इहो कमदार चए पियो त हाणे यूसुफ ते हमिलो कंदासीं, छो त यूसुफ बि सोचियो आहे त हू सरदार ते हमिलो कंदो। इहो चवनि पिया। ॻाल्हि ॿुधो मां भला चो कंहिं ते हमिलो कंदुसि? हा, कोई भला जी सरदार खे वर्गल आहे त थी पियो छा? सभाउ हाणे मर्ज़ी जा मालिक त ही पाण आहियो। सोणी चमदी आहे सच, केरु मञे या न मञे, ऐं बाणे अलाह थी। मुंहिंजो कमु ख़ुदा खे सम्झाइण। यूसुफ, मता ईअं हुजे बि हूंदो त भला छा थींदो? तकरार जो फ़ाइदो वठंदो। तोखे चयो जो हम त सनम ॾे वञ। ॻाल्हि ॿुध, जेकी माण्हू बाबा जी फातह ते कोन आया उन्हनि ॾे वञा? जरा चाचे जी फातह जो ख़ैर आहे, सिधो वञी सलामीअ में वञी तव्हां ॾेसि, ख़बर चार त हूंदी। दिलि कोन थी चए? दिलि खे छॾ, मतलब जी वठ, मतलब जी। उन्हनि सां बि मुंहिंजो ज़मीन जो तकरार आहे। सो पंहिंजी जॻह ते ॿुधम त वॾी बाला ऑफिसर थी वई आहे। मूं बि ॿुधो आहे त ऑफिसराणी थी वई आहे। पोइ भला वञण में छा आहे, कहिड़ो हर्ज आहे? हा, खणी कमु न कंदी न, ॿियो छा कंदी? ठीकु आहे, पोइ सोचां। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।